वेलकम टू शाह ग्रामर हायर स्कूल। प्यारा ॿारो, आऊं अवां जी सिंधीअ जी टीचर आहियां ऐं असीं तव्हांखे ॿुधाईंदी ते मौसम गर्मा जूं मोकलूं शुरू थी वियूं आहिनि ऐं हिन लाइ असीं तव्हांखे कुझु कम असाइनमेंट जे तौरु ॾिनो आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम। प्यारे बच्चों, क्या हाल है आपका? उम्मीद करती हूँ कि आप मौसम गर्मा की छुट्टियों को एंजॉय कर रहे होंगे। हमने आपके लिए छुट्टियों को सूदमंद और बेहतर बनाने के लिए एक असाइनमेंट तैयार किया है। इस असाइनमेंट को हम जून असाइनमेंट के नाम से आपको भेज रहे हैं। जून असाइनमेंट क्लास 8 लाए सब्जेक्ट असांजो आहे सिंधी। हिन मां दर्जो 8 लाए सिंधीअ जे हिन असाइनमेंट मां कुझु कसीरुल इंतखाबी सवालात शामिल थियल आहिनि। सब खां पहिरियों कसीरुल इंतखाबी आहे पाण सगोरनि जो आख़िरी खुतबो मिसकिननि, बाननि, ज़ालनि ऐं यतीमनि जे डैश जो खुलियल पिदरनामो हो। असांजो ऑप्शन्स आहिनि हक़नि, फ़र्ज़नि ऐं जीम मसलनि। ऐं हिन मां असांजो सही ऑप्शन आहे हक़नि। ॿियों कसीरुल इंतखाबी आहे मोमिन इज़त वारो ऐं फ़ाजिर डैश आहे। असांजो ऑप्शन आहे गुमराह, ज़लील ऐं गुनाहगार। ऐं सही ऑप्शन आहे असांजो ज़लील। टियों कसीरुल इंतखाबी आहे सभु इंसान डैश जी औलाद आहिनि। असांजो ऑप्शन आहे नूह अलैहिस्सलाम, लूत अलैहिस्सलाम ऐं आदम अलैहिस्सलाम। ऐं हिन मां असांजो सही ऑप्शन जेकी असीं ख़ाली जायूं मां भरियल बि आहिनि आदम अलैहिस्सलाम आहे। अॻे असीं हलियूं था ऐं अॻे जो कसीरुल इंतखाबी आहे डैश कर्ज़ भरी ॾियण लाइ ॿधियल आहे। असांजो ऑप्शन आहे अमानतदार, ज़ामिन, कर्ज़दार। ऐं हिन मां असांजो सही ऑप्शन आहे ज़ामिन। मज़हब मां डैश खां बचंदा रहो। डोह, इंतहा पसंदी ऐं गुमराही असांजो हिन कसीरुल इंतखाबी जो ऑप्शन्स आहिनि ऐं हिन मां असांजो सही ऑप्शन आहे इंतहा पसंदी। असीं अॻे हलियूं था जेको शख़्स ॿियनि लाइ डैश खोटे थो पियो पाण इन्ही खट मां किरंदो। असांजो ऑप्शन्स आहिनि खट, गढ़ा ऐं जीम आहे कुआं। ऐं हिन मां असांजो सही ऑप्शन आहे पहिरियों खड यानी गढ़ा। फ़ाजिर ऐं फ़ासिक माण्हुनि खां डैश दूर रहिजी। सदाईं, हमेशा ऐं हर घड़ी। ऐं हिन मां असांजो सही ऑप्शन आहे हमेशा जेके असां ख़ाली जायूं मां भरियल आहिनि। हमेशा सच ॻाल्हाइजी पोइ इन्ही मां नफ़ो पहुचे या डैश। असांजो ऑप्शन आहिनि फ़ाइदो, नुक़सान ऐं फैज़। ऐं हिन मां असांजो सही ऑप्शन आहे नुक़सान। इमाम जाफ़र सादिक वॾा डैश हुआ। ऑप्शन्स आहिनि अमानतदार, ज़ामिन ऐं सख़ी। ऐं हिन मां असांजो सही ऑप्शन आहे सख़ी। प्यारा वारो, ये असांजो
समर वेकेशन असाइनमेंट जो पहिरियों कमु आहे ऐं इंशाल्लाह असीं ॿियूं कम सां तव्हां सां फिर मिलंदासीं। असां तव्हां खां इजाज़त घुरंदा ऐं दुआउनि सां प्यारे बच्चों, हम आपसे रुखसत चाहते हैं। इंशाल्लाह इस असाइनमेंट के दूसरे काम के साथ फिर आपसे मिलेंगे। अल्लाह हाफिज।